उबाड़ो का ख़बर है तो उबाड़ो भरिसां घोटकी पुलिस ऐं रेंजर्स की कार्रवाई थी है। ॾोहारी के गिरफ्तार करण की दावा कई वही है। इन हवाले सां लाइन ते मौजूद है गुल मोहम्मद पवर जी। गुल मोहम्मद, तफ़सीली जो कार्रवाई कई वही है। जी, उबाड़ो भरिसां रौती के कचे वारे इलाके में धाड़ियनि खिलाफ घोटकी पुलिस ऐं रेंजर्स के गडियल तौर ते ऑपरेशन हलंदड़ है। इन दौरान एसएसपी घोटकी दावा कंदे बुधायो है तो रौती के कचे के इलाके में घोटकी पुलिस ॾोहारियुनि सां ऑपरेशन सुबह वठी जारी है, जैमें ॻोठ महबूब सीरो कचे वारे इलाके भरिसां उबाड़ो पुलिस जो मुबीना मुक़ाबलो थियो है, जंहिंमें एक ॾोहारी फरमान अली मिराणी जख्मी हालत में हथियार समेत गिरफ्तार किया वियो आहे। जॾहिं त ॿियनि धाड़ियनि खिलाफ फरार थी आहिनि। ॿियनि धाड़ियनि खिलाफ अहिड़ो ऑपरेशन असांजो जारी है। जेतिरे ताईं अमन न थींदो ओतिरे ताईं कचे वारे इलाके में ऑपरेशन जारी रहंदो। जॾहिं त इहो ॿुधाईंदो हलां त हिन ऑपरेशन जे करे कचे वेंदड़ सभु रस्ता सील कया विया आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुल मोहम्मद पवर।